हिन दुनिया में एतिरा सादा इंसान असां ॾिठासीं, तव्हां यकीन कंदव जे अगरि मां तव्हांखे उन्हनि जो किस्सो ॿुधाईंदुमि तव्हां हैरान थी वेंदव। मां उन माण्हूअ जो किस्सो ॿुधाईंदुमि जंहिंखे ज़ाती मां सुञाणा, मुंहिंजे ॻोठ जो आहे, तमामु मिसकिन ग़रीब आहे ऐं एॾो सादो आहे वीचारो। पलाल जी ॿिंड खपाइण वेंदो आहे डेली, गॾ गाॾे ते शहर मां जी मोटंदो आहे, पलाल जी ॿिंड खपाए वरी अची पलाल उतां ॿधी खोले वरी उनखे साफ़ु करे वरी गाॾे ते रखी विहारे छॾींदो आहे। सुबुह जो असुर जो निकिरी वेंदो आहे खपाइण लाइ। हुन वीचारे खे टाइम जी ख़बर बि कोन्हे त केॾी महिल मूंखे निकिरणो आहे। पहिरियों सोपो निंड जो करे हीअं जो निकिरंदो आहे। हिकिड़े दफ़े सियारे में पहिरियों सोपो निंड जो करे 9:30 बजे निकितो हलियो वियो। 6-7 किलोमीटर शहर परे हुयो त 1 कलाक सवा में वञी उते पहुतो। हिननि खे इहा ख़बर कोन्हे त हीअ असुर जो मां वञा थो, सुबुह थियण वारो आहे या अञा राति स्टार्ट थी थिए। 9:30 बजे हे घरां निकिरी पलाल ॿिंड खयूं, इहो सियारे में वञे थो। एतिरा सादा इंसान उते वञे थो त अञा दुकान नवां बंदि था थियनि। सॼी राति बैंच ते वेही इंतज़ारु करे 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 बैंच सां हुन गॾह जो रसो ॿधी छॾे, सॼी राति गॾह ते इहो ॿिंड पलाल जी जेका आहे उहा पई आहे। हिकिड़े दफ़े हिननि जे घर जो जेको टेप रिकॉर्डर हूंदो आहे न, जंहिंमें केसट पवंदी आहे, त अॻे पुराणे दौर में केसट पवंदी त असां ॿुधंदासीं गाना वाना। घर वारनि चयो अथसि त असां नातूं वातूं हलाईंदा आहियूं, हे टेप ख़राबु थी पई आहे, हे खयूं वञो। गॾ गारे जे हेठां जेको सिराई हूंदो आहे न लोह जो, त उन में वरी हिकिड़ो बाचको ॿधल हूंदो आहे, उन में टेप विझी छॾी। हाणे उहो त हेठि ज़मीन सां थोरो ई मथे हूंदो आहे, उन में विझी छॾियईं त हाणे झाकनि में पथरनि में जाते वञे कंहिं बि हेठां ई मथां ते उहो टेप उन सां लॻंदो वञे। अधु ख़राबु त हिन पाण कयो। एॾा सादा वीचारा, ॿिंड खपाए वरी अची मिस्त्री वटि वेठो, उनखे चई मुंहिंजो टेप ख़राबु आहे। हुनजो टेप ॾिठो त भेण हिनखे भॻो छो अथव? यार हे त सही हो, राति को मसइलो थियो अथसि अलाए छा। हुनखे वीचारे खे इहा बि ख़बर न पई त उहो हेठि जेको त लटकाए छॾियमि त उन में हेठि रोड सां किथे झाके में लॻे पियो। मिस्त्रीअ खोले हिनखे चयो यार हिनजो ट्रांसफार्म सड़ी वियो आहे। जी पोइ यार मूंखे कमु आहे, मुंहिंजे दुकान ते ॿियो केरु आहे कोन, ट्रांसफार्म वञी तूं वठी आहे। हुन चयो मूंखे यार ख़बर ई न पवंदी। चई मसइलो कुझु बि न आहे, ट्रांसफार्म कढी थो ॾियां, शहर मूं कंहिं दुकान तूं पुछा कंदे ट्रांसफार्म किथे मिलंदो त ॿुधाईंदा तोखे। ट्रांसफार्म खीसे में खणी गाॾी ते चढ़ी हे वियो शहर। उते वञी हिकिड़े चौंक खां पुछा कईं ट्रांसफार्म किथे मिलंदा आहिनि। हुन हमरा ॿुधायसि हे वाबडा हाउस थी, हितां वाबडा हाउस मूं किरास कंदे त हिते ट्रांसफार्म हितां ऑफिसर वेठा आहिनि। हे वियो हुते वाबडा हाउस। वाबडा हाउस जो वियो त उते 2-3 पटे वाला साजुर जी पहचंदा आहिनि, त अञा ऑफिसर कोन आयल हो। उन्हनि खां हिन पुछा कई त यार मूंखे ट्रांसफार्म खपे। अबा कहिड़े ॻोठ मां आयो आहियां? अबा फलाणे मां। चई वे साहब कोन आयो अञा। हिनखे विहारे छॾियऊं, चांहि में हिनखे पीआरियऊं। तेज साहब गाॾी मां आयो, पटे वाले वञी पाणी बि पेश कयुसि, चांहि बि पेश कई। ॿुधाईं साईं हमरा हिकिड़ो आयो आहे गॾ गाॾे ते, ट्रांसफार्म सड़ी वियो अथनि। चई वठी अचिसि। आयो, ॾिठो त ऑफिसर ॾिसे थो त हिनखे रूमाल जी पटकी ॿधल, गोॾ ॿधल, पेरें उघाड़े। अबा ॾे हाल वाल, कीअं अचणु थियो? चई साईं ट्रांसफार्म सड़ी वियो। कहिड़े ॻोठ में वेठो आहे? फलाणे में। पोइ भला लोड घणो आहे छा? चई अलाए साईं लोड बि एॾो कोन्हे, मतिलबु नॉर्मल आहे घणे जो ट्रांसफार्म? चई इहा ख़बर कोन्हे, बाक़ी खणी आयो आहियां, खीसे मूं कढी टेबल ते रखीसि। हो ऑफिसरनि ते ॾाढो कावड़ियो। हुन चयो तूं मुंहिंजो मज़ाक थो उॾाए? हुन चयो साईं अलाह जो कसम आहे ट्रांसफार्म सड़ी वियो, मां तव्हांजी मज़ाक जो भला पैसनि जी शइ आहे, पैसा वठंदे त मूंखे ट्रांसफार्म ॾींदे, मुफ़्त में त कोन ॾींदे, तूं नाराज़ छो थो थिए? हुन पटे वाले खे घंटी हईं, चए थो यार अहिड़ा जाहिल माण्हू जेको टैप जो ट्रांसफार्म खणण लाइ वाबडा हाउस आयो आहे। हुनखे ॿांह खां वठी ॿाहिरि कढी छॾी। वरी कंहिंखां पुछाई कोन कई, वरी अची मिस्त्री वटि वेठो। चई यार तव्हांखे ख़बर बि आहे ट्रांसफार्म जिते मिलंदो आहे उते बदइख़लाक़ा माण्हू वेठा आहिनि, त तव्हां असांखे न मोकिलियो न, तव्हां पाण वञो न, तव्हां मिस्त्री आहियो, तव्हां हीअ शइ हीअं अहिड़े तरीक़े सां वठिबी आहे। हुन चयो काॾे वई तूं, छो न मिलंदो आहे? सॼी दुनिया वठी ईंदी आहे, तोखे मड़ी न मिलियो आहे? हुन चयो मां वियो आहियां, हुते इंतज़ारु कयो आहे, ऑफिसर जॾहिं गाॾी मां आयो आहे ऐं ॻाल्हि ई मुंहिंजी न ॿुधी अथई, रंधो बि मूं ते कावड़ियो आहे। पोइ हुन सॼो माहौल हुन खां पुछा कयो। ॿिया जेके दोस्त उते ॿिया नौजवान वेठा, उहे हैरान परेशान थी विया त अहिड़े दौर में अहिड़ा सादा माण्हू ऐं अलाह कीअं इन्हनि खे हलाए थो। दोस्तो अहिड़ा वाक़ई बि सादा माण्हू आहिनि। इहे मां तव्हांखे पंहिंजे ॻोठ जे हमरा जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई।
त इन जूं ॻाल्हियूं ॿियूं घणियूं आहिनि, मां हर वीडियो में तव्हांखे उन जी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाईंदुमि। पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। कंहिं ॿिए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।